एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। ॾिपार जा भरिसां कोटड़ी कबीर थाणे जी हद मां गुम थियल नींगर जो पतो न पियो आहे। अगवा जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। ॻोठ अलह वधायो सोलंगी वासी 16 सालनि जो वज़ीर सोलंगी हिक हफ़्ते खां गुम आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा करण बावजूद वज़ीर जो ॾस पतो न पियो। वारसनि जो चवणु आहे शक आहे त वज़ीर खे अगवा कयो वियो। SSP खैरपुर मदद करे। वारसनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। ॾिपार जा भरिसां कोटड़ी कबीर थाणे जी हद मां गुम थियल नींगर जो पतो न पियो। अगवा जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। ॻोठ अलह वधायो सोलंगी वासी 16 सालनि जो वज़ीर सोलंगी हिक हफ़्ते खां गुम आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा करण बावजूद वज़ीर जो ॾस पतो न पियो आहे। वारसनि जो इहो चवणु आहे शक आहे त वज़ीर खे अगवा कयो वियो आहे। SSP खैरपुर मदद करे।